नाज़िम आवाज़ न्यूज़ में भली कार आवां संजहा सैयद आवां बिशारत सुमरो नजर वजनासी खास खबरों वज़ीर-ए-आज़म इमरान खान अज मंडी बाद दिन में जलसे के खिताब कंदो। क़ायद-ए-आज़म ग्राउंड में जलसे जूं तैयारियों मुकम्मल। मनी लॉन्ड्रिंग केस में नून लीग के सदर शहबाज शरीफ ते फर्द जुर्म लागू न थी सघियो। लाहौर जी स्पेशल सेंटर अदालत में शहबाज शरीफ पेश। शहबाज शरीफ हमजा शहबाज जी उबूरी ज़मानत में 28 फरवरी ताईं बाद अदालत जवाबदान के ईंदड़ ॿुधणी ते फर्द जुर्म लागू करण लाइ तलब करे वरितो। फैसल वावड़ा नाअहली जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। सुप्रीम कोर्ट में इलेक्शन कमीशन ऐं हाई कोर्ट जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ अपील दाख़िल। चवे तो इलेक्शन कमीशन नाअहली जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई सेनेटर जे उहिदे तां बहाल कयो वञे। कराची जे इलाइक़े नॉर्थ नाज़िमाबाद में हथियारबंदनि फायरिंग सहाफ़ी क़त्ल। हथियारबंदनि फुर करण दौरान मुज़ाहिमत सहाफ़ी अतरमतीन के क़त्ल कयो। सहाफ़ी अतरमतीन जो मर्द अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सहाफ़ी जे क़त्ल जो नोटिस वरितो। वॾे वज़ीर एडिशनल IG कराची खां फौरी तौर ते रिपोर्ट तलब करे वरिती। मुल्क में कोरोना वायरस विघे 33 मरीज़ फौतनि जो 29,950 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 2,409 केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 14,96,693 थी वियो। कोरोना वायरस जी शरह 4.82% रही। सोबतपुर में जो गुड मोहब्बतपुर गोलो में मुबैना काहे इल्ज़ाम हेठ नौजवान कत्ल, नारी शदीद जख्मी। जवाबदार जावेद गोलो मुबैना कारे इल्ज़ाम हेठ मुकीम गोलो के कत्ल ऐं नारी के गोलियों हणी जख्मी कयो। रेती विच ॻोठ हाजी करीमदाद महर में सोलंगी बिरादरी जे घरनि खे बाहि लॻी वई। 7 घरनि में पियल समूरो सामान सड़े रखी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिरनि पारां वस वारनि खे वार जी अपील। ॾखण वेझो गुड माही शहर में ज़मीन जी मालिकी तां तकरार तेज़। फायरिंग ताजिल शहर जी धुर जी औरतुनि ऐं मर्दनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मुज़ाहिरीन शिकारपुर रतुदेरो क़ौमी शाहरा ते टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक कयो। नबीसन रोड में नौजवान के कत्ल जो 2 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। नौजवान शामरो कच्छी जे सोटे की फरियाद ते 2 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। गुज़िरियल ॾींहुं जवाबदारनि नौजवान शामरो के फायरिंग करे क़त्ल कयो। गड़ियसन में पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबलो। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, 3 फरार। पनवाकिल में 10 ॾींहं अॻु अगवा थियल नीगर के पुलिस तरफ़ां बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जे चवण ते कचे में ॾोहारियुनि जी मौजूदगी जे इतलाह ते ऑपरेशन कयो। पुलिस खे ॾिसंदे ॾोहारी नीगर खे छॾे फरार थी विया।